मेमनकोट में कहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे ऐं असां हिन वक़्तु जेका ही आवाम मुश्तैल आहे कहिड़ी वजह आहे? बाबा आऊं हितां निकितो वे गुलाम नबी पंसारी दुकान ते ॿ ॼणा आया बाइक ते सीधी बाइक की ॻाढ़े कलर जी कारो पोस्ट चढ़ी हलो मूं ते आया मूं पैसा कढी ॾिना 10-12 हज़ार पैसा हुआ उहे मूं ॾिना नंढड़ो उहो भाई थियो मुंहिंजो वो मूंखे चयूं इन पुठियों जेको अमरा वेठो उन चयो चई कुछ उन शूट कर दो उर्दू में गालियों जी शूट कर दो उसको गोली अगू अमरा उन्हें जो छोड़ दो उसके बाद छोटा बच्चा है छोड़ दो वाह मूंखे इन मोबाइल जे करे इन माना चयो उन पुठियों अमरा उन्हें जो शूट कर दो पर मोबाइल मूं वटि नवी मौजूद खीसे में मूं वटि घर रखे हुई चार्जिंग में मोबाइल इन जे करे इहो थो वाह आऊं उन खां निकितो पैसा ॾिनुमि पर उन हिकिड़ो जैसे सामान हुआ गिले थे पिस्टली उन्हें जो छोड़ दो उसके बाद छोटा बच्चा है नंढड़े करे मुझी जान बची आ उन मुतालबो कहिड़ो आहे न मुतालबो ये भगवान सब असां जेके वॾा ने कमज़ोरी कल भी हादसो थियो आहे इहा ई बाइक हले आहे गाड़ी या कारो पोस्ट चढ़ियो पियो नई गाड़ी आहे नंबर प्लेट ना आहे कल असां हलिया हिन में उमेद अली मोला में मस्जिद जे सामने साम्हूं हिते ई हलिया इहा ई बाइक भी 2 ॼणा हुआ।